नासिर लखी गुलाम शाह वेझो गर्ल्स स्कूल इमारत ज़ब्बू हुजण करे केतिरनि सालन खां बंद पियल आहे, जंहिं सबब नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। रवायत ॾिसूं था लखी गुलाम शाह मज़ेब जोखियो जी हीअ रिपोर्ट। लखी गुलाम शाह लॻे ॻोठ शेरकोट में मौजूद आहियूं, जिते गुज़िरियल केतिरनि वरियनि खां जेको गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे उहो ज़बून हालीअ जो शिकार आहे। हितां जे रहवासियुनि पारां, हितां जे शौरनि जेके माण्हू आहिनि उन्हनि पारां केतिरा ई भेरा जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे लिखत में ऐं ज़बानी शिकायतूं करण बावजूदि स्कूल जी अॼु ॾींहं ताईं नई मरमत थी सघी आहे। स्कूल बंदि हुजण सबबि ऐं ज़बून हालीअ सबबि उन्हनि मासूम जेके नियाणियुनि खे ॻोठ जो हिकिड़ो नंढो कमरो आहे उन कमरे मंझि उन मासूम नियाणियुनि खे तालीम ॾिनी पई वञे। उन हवाले सां ॻोठ शेरकोट जे जेके शौरंद माण्हू आहिनि, उस्तादनि, उन्हनि अॼु मेहरान टीवी सां ॻाल्हायो आहे, एहतिजाज बि कयो आहे। अचो त उन उस्तादनि सां ॻाल्हायूं तो। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल शेरकोट हीअ असांजो जेको आहे तमामु पुराणो स्कूल आहे ऐं हिन में तक़रीबन 150 जे लॻभॻि एनरोलमेंट आहे। 3 टीचर आहिनि। 2022 खां जेके बरसाति हली उन में हे मुकमिल जेको आहे सो इहो ज़बून हाल जेको तव्हां ॾिठो भरियो बि। हाणे जेको आहे त छोकिरियुनि जो मुस्तक़बिल पढ़ाई जे हिसाब सां ईअं सम्झो दावत ते लॻल आहे जो सही तरीक़े सां तालीम हली कोन रही आहे। असांजी वसारनि खे अपील आहे त जल्द खां जल्द असांजो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शेरकोट गर्ल्स जी जेको आहे बिल्डिंग ठहिराए ॾिनी वञे। असांजे हिन स्कूल जी गुज़िरियल 3 सालनि खां तक़रीबन 2022 जी जेके बरसातियूं थियूं उन में कंडीशन तमामु डैमेज थी वई। पोइ असां पंहिंजे स्कूल में बॉयज़ जो हिकिड़ो टेंट असांजे स्कूल जो मंज़ूर हुयो। असां पंहिंजो ही स्कूल गर्ल्स उन टेंट में बॉयज़ जे में शिफ्ट करायोसीं। 3 सालनि खां त असांजो उहो स्कूल उते हले पियो गर्ल्स जो। हाणे जॾहिं असांजो बॉयज़ स्कूल पंहिंजो कंस्ट्रक्शन थियो त लाज़मी आहे उहो असांखे टेंट उतां पटणो पियो। हिन उन स्कूल गर्ल्स खे हाणे असां हिकिड़े कमरे दुकान जो कमरो आहे उते हलायूं था। तमामु ज़बून हाल थी वियो आहे उनजो। असांखे ठाराए ॾियो महिरबानी करे जेको आहे असांजी सिंध हुकूमत खे ऐं ख़ासि पंहिंजे तालीम खाते खे जेको आहे सो गुज़ारिश आहे त हिन तरफ़ ते ध्यानु ॾेई असांजो स्कूल जेको आहे सो ठाराए। मुंहिंजी गुज़ारिश आहे त 2022 खां असांजो स्कूल किरी पियो आहे। मूंखे डैमेज थी वियो आहे। ॿारनि खे हिते मूंखे 3 साल तक़रीबन थी विया आहिनि। मूंखे हिकिड़ो कमरो आहे, मां हुते ॿारनि खे पढ़ायां थी। 130 तक़रीबन ॿारनि जी तादाद आहे। स्कूल न हुजण जे करे ॿार मुंहिंजा डिस्टर्ब थी विया आहिनि। ॿार एतिरा स्कूल नथा अचनि, 30-40 ताईं अचनि था। गर्ल्स स्कूल 2022 खां वठी ज़बून हालत में पियो आहे, छत किरी पई आहे। महिरबानी करे सरदार शाह खे अपील आहे ऐं MP MNA खे त असांखे महिरबानी करे स्कूल ठाराए ॾिनो वञे। त मां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जो चौकीदार आहियां। मुंहिंजो अर्ज़ु आहे आला अमलदारनि खे त असांखे स्कूल मंज़ूर कराइजनि। नियाणियुनि जी तालीम तबाह आहे।